ओम शांति। अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान आहियां। मुंहिंजो आत्मा जो असली रूप निराकार ज्योतिर्बिंदी आहे। असल में मां विचित्र आत्मा आहियां। हिन सृष्टि ते अची करे मां शरीर रूपी वस्त्र चित्र धारण कंदी आहियां। त बाबा चवनि था कि मां तव्हांजो रूहानी बाप आहियां न। मां सुप्रीम रूह आहियां, वॾी खां वॾी रूह। वॾी रूह मतलब साइज़ में वॾी न आहियां, लेकिन शक्तिशाली रूह आत्मा आहियां। तव्हां बि शक्तिशाली हुयो, लेकिन तव्हां जनम मरण जे चक्कर में अची करे शक्तिहीन थी विया आहियो। तव्हां में हाणे शक्ति कोन अथव न शक्तियूं अथव, न गुण अथव, न ज्ञान अथव। मां सदैव ज्ञान जो सागर, शक्तियुनि जो सागर, गुणनि जो सागर आहियां। त हाणे जेकी बि तव्हां में शक्तियूं, गुण, ज्ञान घटि थी वियो अथव, कलायूं घटि थी वई अथव, उहो सभु मां तव्हांखे वापसि ॾियण आयो आहियां। इहा आहे आत्मा जी प्रॉपर्टी। कहिड़ी आत्मा जी प्रॉपर्टी आहे? ज्ञान, गुण, शक्तियूं, कलायूं। हिन सां ई आत्मा पंहिंजे शरीर सां सुखदायी जीवन जी सकती है। अगर आत्मा ज्ञानवान आहे, गुणवान आहे, शक्तिशाली आहे, 16 कला संपन्न आहे, अगर भरपूर आहे पंहिंजे सभु खजाननि में, त हुनजो जीवन बि भरपूर अथई। छो जी जीवन केसि ताईं हलंदो आहे? जेसि ताईं हिन शरीर में आत्मा आहे तेसि ताईं ही जीवन हलंदो आहे न। त मुख्य केरु थी वई? आत्मा ई थी वई न। आत्मा भी आहे तो शरीर भी आहे, लेकिन आत्मा न हुजे तो शरीर मुर्दो आहे। आत्मा तो शरीर बदले सकती है न, लेकिन शरीर में आत्मा हुजणी जरूरी खपे। त आत्मा में हाणे भगवान वरी खां गुण, शक्तियूं, कलायूं, ज्ञान भरणु आयो आहे। छो जी आत्मायूं विकारनि जे वश थी करे पंहिंजे शरीर खे हलाइनि थियूं। अर्थात पंहिंजो जीवन हाणे ताईं आत्मायूं कीअं थी जीवन? जीअं विकारनि जे वश थी करे, काम वश, क्रोध वश, लोभ वश, मोह वश, अहंकार वश, ईर्ष्या, द्वेष, कूड़, पाप, लड़ाई झगड़ो, हिन रीति आत्मा जीवन थी जिए न। कॾहिं कंहिंजे लाइ छा, कॾहिं कंहिंजे लाइ छा थी चए, छा थी सोचे। सॼो ॾींहुं हीअं ई त सॼो ॾींहुं पंहिंजो जीवन जिए थी। छो जी आत्मा जा जेका असली गुण, शक्तियूं, कलायूं, ज्ञान जेको आत्मा में हुयसि, उहो ख़तम थी वियो आहे। आत्मा ख़ुदि खे बि भुलिजी वई आहे, त पंहिंजे बाप खे बि भुलिजी वई आहे, पंहिंजे घर खे बि भुलिजी वई आहे। असल में पंहिंजो घर शांति था, हिन सृष्टि चक्र खां परे, चांद तारा सूर्यनि खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां बि परे, निराकारी दुनिया में पाण शांति में रहंदा हुआसीं। ऐं काथे हिन सृष्टि में शांति में रहण जे लाइ अलॻि अलॻि जॻह में थी वञे आत्मा शरीर सां गॾु कि मूंखे तो शांति में रहणो। लेकिन शांति हिन दुनिया में थोड़ी मिली सकती आहे। थोड़ो समय जे लाइ आत्मा पंहिंजे पाण खे आत्मिक स्वरूप में टिकाए, बाबा परमात्मा की याद करे, तो थोड़ो समय जे लाइ शांति मिली सकती है। लेकिन ये तो कर्म क्षेत्र है ना, ये तो धर्म क्षेत्र है, हिन ते त कर्म करणो ही आहे। लेकिन असली शांति पाण खे काथे मिलदी आहे? परम धाम। त उन ही जगह ते वठण लाइ पाण खे बाप आयो आहे। लेकिन हुन जगह में पाण कॾहिं हली सघंदासीं जॾहिं पाण आत्माउनि जो सभिनि सां हिसाब किताब चुकतो थी वेंदो, सभी आत्मायूं शुद्ध पवित्र थी वेंदियूं। तॾहिं ही पाण सभु आत्मायूं मथे पंहिंजे घर हली सघंदा आहियूं। पोइ जॾहिं सृष्टि नर्क खां स्वर्ग थी वेंदी, पोइ पाण वापसि हेठि पंहिंजी हिन दुनिया में ईंदासीं। इहे सभु ॻाल्हियूं पाण खे केरु थो ॿुधाए? शिव बाबा ब्रह्मातन द्वारा ॿुधायो अथई। त पाण उहे ई ॻाल्हियूं ॿुधूं था न। त बुद्धि में छा हुजणो खपे? असां कंहिंजो ज्ञान था ॿुधूं? शिव बाबा जो, निराकार परमात्मा जो ज्ञान था ॿुधूं। कंहिं शरीरधारी जो ज्ञान नथा ॿुधूं। भई बाक़ी जॻह ते वेंदा आहियूं, सोचदा आहियूं न हाणे गुरू ईंदो या संत ईंदा, असांखे कुझु न कुझु ॿुधाईंदा, त शरीरनि ते बुद्धि हली वेंदी आहे न। उन्हनि जो शारीरिक रूप पाण खे यादि ईंदो आहे कि इहो फलाणे संत, फलाणे गुरू ईअं थी। लेकिन
लेकिन हिते पंहिंजी बुद्धि में छा ईंदो, असांखे अॼु निराकार परमात्मा हीअं ई अचई, असांखे परमात्मा इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाई त परमात्मा चए थो ॾिसो हाणे मां तव्हांखे 5000 साल खां पोइ हिन सृष्टि ते साकारी दुनिया में साकारी शरीर द्वारा मिलण आयो आहियां। ॿिए कंहिं युग में मां हिन सृष्टि ते न ईंदो आहियां। हिन युग में सतयुग थींदो आहे, पोइ त्रेता थींदो आहे, पोइ द्वापर थींदो आहे, पोइ कलयुग थींदो आहे। लेकिन कहिड़े बि युग में मां हिन सृष्टि ते न ईंदो आहियां हेठि धरती ते। ऐं हाणे बि आयो आहे त पंहिंजो शरीर वठी करे न आयो, मां ब्रह्मा जो शरीर लोन वठी करे आयो आहियां। सभिनि देवी देवताउनि खे, धर्म स्थापन खे, मनुष्य आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। मूंखे ही पंहिंजो शरीर न आहे। छो जी हिकु बार अगरि मनुष्य आत्मा शरीर वठे त पोइ हुनखे जनम मरण जे चक्कर में अचिणो पवंदो आहे न, हुनजो हिसाब किताब थी वेंदो आहे। त पोइ जनम मरण जे चक्कर में ईंदियूं त आत्माऊं जी शक्तियूं गुण कलायूं त ख़तमु थींदियूं ई सही, आत्मा विकारनि में बि वेंदी ई सही। लेकिन मां त शुद्ध आत्मा आहियां न, मां बि अगरि तव्हां वांगुरु जनम मरण में अची करे विकारी ठही वञा, पोइ तव्हां जॾहिं सभु दुखी पापी थी वेंदव, विकारी थी वेंदव त तव्हांखे केरु छुड़ाइण ईंदो। हिन करे सभु आत्माऊं हेठि अची करे पंहिंजो शरीर वठी करे जनम मरण में ईंदा आहिनि, लेकिन मां न ईंदो आहे। पोइ जॾहिं तव्हां सभु दुखी परेशान थी वेंदा आहियो तॾहिं मां तव्हांखे सही राह ॾेखारण लाइ मथां खां हेठि ईंदो आहे। मां वेठो सॼे मथे ई हूंदो आहे, मां कण कण में थोरी आहियां। न त मां तव्हांजे शरीर में आहियां, न मां कंहिं कुते ॿिली या कच्छ मच्छ में आहियां। मां त परम धाम निवासी आहियां। तव्हांखे पंहिंजो शरीर अथव, हर हिकु आत्मा खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। मूंखे कोई, मां छो तव्हांजे हिन पतित पुराणे रोगी शरीर में अचां। मां एॾो शुद्ध पवित्र आत्मा, मूंखे छा पई तव्हांजे शरीर में अचण जी। तव्हां हिते वेही करे हेॾा पाप विकार आदि में वञो था, पाप था करो ऐं चओ था कि तूं में मूं में भॻवानु आहे। मां छो पाप आत्माउनि जो शरीर में अचां। मां त जंहिं शरीर में ईंदो आहे उहो बि आत्मा पापी त ठहींदी आहे, विकारनि में त वेंदी आहे, लेकिन तॾहिं बि मूंखे कहिड़े शरीर में त अचिणो पवंदो न हेठि तव्हां सभु ज्ञान ॿुधाइण लाइ। हिन करे मां हिकु ई शरीर में ईंदो आहे, जेकी आत्मा ॾाढे समय खां मूंखे सॾु कंदी आहे ऐं जेकी आत्मा सत्युग में कृष्ण जो पाठ वॼाए आई आहे, हुन आत्मा जे 84वें जन्म वारे शरीर में अची करे वो हिन सृष्टि खे नर्क खां स्वर्ग ठाहिण जो कमु मां कंदो आहे। हर 5000 साल में हिकु बार अची करे मां पंहिंजो इहो धंधो कंदो आहे, अची करे हिकु दुकानु खोलंदो आहे। हुन दुकान में छा छा मिलंदो आहे? सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियूं, गुण, मर्यादाएं, ॾाढी सारी चीजूं मुंहिंजे दुकान में मिलंदियूं आहिनि। तव्हांखे जेको खपे आत्माउनि खे उहो अची करे वठो, लेकिन हुन जे बदिले तव्हांखे छा ॾियणो पवंदो? भई दुकान में वेंदा आहियूं, कुझु वठंदा आहियूं त पैसा ॾियणा पवंदा आहिनि न। लेकिन बाबा जी हिन दुकान में अगरि पाण खे कुझु बि वठिणो आहे त पाण खे छा ॾियणो आहे? पंहिंजा विकार, पंहिंजी बुरायूं, पंहिंजो तन मन धन बुद्धि सां ॾियणो आहे कि परमात्मा बाप असां तव्हांखे पंहिंजो तन मन धन ॾियूं था, तव्हां जीअं बि हिनखे कार्य में लॻाइण था चाहियो लॻायो। असां सभु विकार, बुरायूं, कूड़, पाप तव्हांखे ॾियूं था। हिन जे बदिले तव्हां असांखे छा ॾियो? सुख, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्ति। छो जी इहे सभु आत्मा खे थी मिलनि न, त हिन करे पाण खे बि तन मन धन ॾियणो आहे, लेकिन मन सां ॾियणो आहे। पंहिंजो तन खे ख़तमु न करिणो आहे, भई असां भॻवान जे मथां बली था चढ़ूं, हीअं मूंखे तव्हांजो तन न खपे। मन सां चओ कि इहो तन हाणे भॻवान जो आहे, जीअं बि भॻवान हिन तन खे हलाए उअं हलाए। ईअं असांजो मन बि भॻवान जो आहे, जेका वीचार भॻवान ॾींदो असां उहो ई वीचार सोचंदासीं। इहो धन बि भॻवान जो आहे, जीअं भॻवान जाते कीअं बि कार्य में लॻाइण चाहे लॻाए।
त इन रीति पाण जॾहिं परमात्मा खे सभु कुझु ॾींदासीं त परमात्मा जी दुकान मां पाण खे सभु छा मिली वेंदो? सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियूं, गुण, मर्यादायूं और ॾाढी सारी चीजूं बाबा वटि अथसि। त बाबा चए थो कि हाणे मां दुकान त खोली आहे लेकिन मां अकेलो कीअं दुकान हलायां? त तव्हां सभिनि खे बि मुंहिंजो मददगार ठहिणो अथव। त जेको बि मां दुकान में सभिनि खे ॾियां थो, तव्हां बि इहे सभु ॻाल्हियूं सम्झी करे, जीअं मां तव्हांखे सम्झायां थो तव्हां बि सम्झी करे ॿियनि खे ॿुधायो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो, त तव्हांजो सभु दुख दूर थी वेंदव। तव्हां सुख शांति खे प्राप्त कंदव। मन सां पंहिंजो तन मन धन, पंहिंजा विकार, पंहिंजी बुराइयूं भॻवान खे निराकार रूप में यादि करो, त भॻवान जी दुकान मां तव्हांखे इहे सभु मिली वेंदो। साथी त खपनि न, भॻवानु अकेलो कीअं धंधो कंदो जेके शरीर कोन अथसि। त सभिनि खां पहिरियों साथी केरु ठहियो? ब्रह्मा बाबा। ब्रह्मा जी आत्मा भॻवान जो सभिनि खां पहिरियों साथी थी हिन धंधे खे करण में। त बाबा चए थो इहो धंधो कंदव मूंसां गॾु त तव्हांजी 21 जन्मनि जी तव्हांजी कमाई थी वेंदी। हाणे हिन खां पोइ ॿियो युग ईंदो, हुन युग में तव्हांखे जेकी बि धन संपत्ति खपे जेतिरी बि, हुन जी कमाई हाणे मां तव्हांखे करायां थो। पोइ जेतिरो बि मां तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधायूं था, तव्हां ॿुधो सम्झो, जेतिरो ॿियनि खे बि सम्झाईंदा, ख़ुदि बि जीवन में धारण कंदा, ओतिरो तव्हांजे 21 जन्मनि जे लाइ कमाई थी थिए। हितां जी कमाई तव्हांखे 21 जन्मनि जे में स्थूल धन जे रूप में मिलंदी। हाणे पाण भॻवान खां ज्ञान रतननि था वठूं, शक्तियूं गुण पंहिंजे अंदरि भरूं था। इहे ई शक्तियूं गुण ज्ञान रतन पाण खे सत्युग में स्थूल धन जे रूप में मिलंदी। मां आयो आहे न, तव्हांखे पंहिंजो पूरो परिचय ॾिनो आहे न। पहिरियों त तव्हांखे भॻवान जो यथार्थ परिचय बि न पतो हुयो। अलॻि अलॻि देवी देवताउनि जे रूप में, गुरूअनि संतनि जे रूप में तव्हां मूंखे यादि कंदा हुयो, लेकिन मुंहिंजो उहो रूप थोरी आहे, मां त निराकार आहियां। त भॻवानु अची करे ख़ुदि ई पंहिंजो परिचय थो ॾे कि मूंखे के शरीरधारी रूप जे ज़रिए मूंखे यादि न करो। मां कण कण में न आहियां, मां तव्हां में बि न आहियां, कंहिंमें बि न आहियां। भले वॾो वॾो संत कोई गुरू बि हुजे, सन्यासी बि हुजे, हुनजे शरीर में बि मां न आहियां। मां किथे रहंदो आहियां? परम धाम में। मुंहिंजो रूप निराकार ज्योतिर्बिंदी आहे। इहो मुंहिंजो पूरो परिचय आहे न। मुंहिंजो कमु ई हिन सृष्टि ते हिकु ई बार अची करे मां पूरो कमु करे वेंदो आहे। हीअं न मां हर युग में अची करे पंहिंजो कमु करां, हिकु ई बार अची करे पंहिंजो पूरो कमु करे वेंदो आहे। सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो वरितो ॾेई वेंदो आहे। पोइ जेकियूं बि आत्मायूं जेतिरो वठनि, सभु धर्मनि जी आत्माउनि खे मूंखे वरितो ॾियणो आहे न। छो जी सभु धर्मनि जो पाठ हिन सृष्टि ते पंहिंजे पंहिंजे समय आहे। दुनिया में जॾहिं जॾहिं दुख वधंदो रहंदो आहे त अलॻि अलॻि धर्म, अलॻि अलॻि गुरू आदि हिन सृष्टि जे दुख खे थमाइण ईंदा आहिनि। त हाणे हिन सृष्टि ते दुख अति थी वियो आहे, कोई बि संभाले नथो सघे हिन सृष्टि जो दुख। त हिन करे स्वयं हिन सृष्टि ते हाणे केरु आया आहिनि? परम पिता परमात्मा शिव, जंहिंखे पाण भॻवान अल्लाह नूर परम पिता परमात्मा शिव लाइट जे रूप में पाण यादि कंदा आहियूं। सभु धर्म वारा अलॻि अलॻि नाम सां निराकार खे अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि। छो जी हुनजो कोई साकारी शरीर न आहे। त निराकार ख़ुदि हिन सृष्टि ते आयो आहे, सभिनि आत्माउनि जो बाप, सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिण आयो आहे। छो जी पावन ठहींदासीं तॾहिं त दुख ख़तमु थींदा न। छो जी दुख ॾियण वारो केरु आहे? रावण। विकार आहिनि, त विकारनि खे छॾिणो पवंदो अगरि तव्हांखे सुख खपे त। चईंदा बि आहिनि न काम आहे शत्रु आहे, तॾहिं त रावण खे हर साल जलाईंदा आहिनि। छो जी तव्हांजे दुखनि जो कारण इहे विकार ई आहिनि। लेकिन मनुष्य एॾो अज्ञान अंधेरे में सुम्ही पिया आहिनि
उन्हनि खे एतिरो बि पतो कोन अथनि कि असां दुखी छो था थियूं। त बाबा चईं दुखी थियो था रावण जे कारण, तॾहिं त हर साल रावण खे जलायो था, लेकिन हर साल तव्हांजो दुख वधंदो थो वञे, छो जी तव्हां सम्झो ई नथा कि हिन 5 विकारनि जे कारण ई ये सृष्टि तमो प्रधान थी आहे। हर आत्मा दुखी रोगी पापी छो थी आहे? विकारनि जे कारण। हिन करे बाबा हाणे चए थो कि मां पतित पावन सृष्टि ते आयो आहियां तव्हां सभिनि खे पावन ठाहिण। त पावन ठाहिण लाइ मूंखे कहिड़ो दान ॾियणो अथव तव्हांखे? पंहिंजे अंदरि जेका इहे 5 विकार अथव इहे सभु मूंखे दान ॾियो, त तव्हांखे छा मिली वेंदी? सुख शांति मिली वेंदी। मां कंहिंजे मथां आशीर्वाद न कंदो आहियां कि सुखी भव, शांति भव, पुत्रवान भव, फलानो फलानो जो बि माण्हू चईंदा आहिनि न कि भॻवानु आशीर्वाद ॾियो, वरदान ॾियो। बाबा चए थो मां त तव्हांखे सम्झ ॾियण आयो आहियां न। तव्हांखे सुख शांति खपे, तव्हांखे पंहिंजी सभु मनोकामना पूरी करणी अथव, त कंहिंखे छॾो? विकारनि खे छॾो, पवित्र रहो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। एतिरो बाप पंहिंजे लाइ केॾो मथां आयो आहे, पतित दुनिया, पतित शरीर में पाण खे केॾो लाइक़ु थो ठाहे न, पंहिंजे मथां केॾी महिनत थो करे। हिकु हिकु ॿार खे ज्ञान ॿुधायो, उहो सम्झे, हिकु हिकु ॿार जी पालना करणु केॾो वॾो कमु आहे न। अॼुकल्ह माण्हू हिकु ॿार जी पालना था करनि त दुखी था थी वञनि, हुननि खे मारनि करनि था, ॿुधे नथो, ईअं नथो करे। भॻवान जा केॾी पूरी सृष्टि आत्मायूं हुनजा ॿार अथसि, तॾहिं बि उहो कॾहिं परेशान थींदो आहे? कॾहिं मारंदो आहे? पाण खे न मारंदो आहे न। त बाबा त तॾहिं बि रोज़ रोज़ प्यार सां पाण खे सम्झाईंदा रहंदा आहिनि। अॼु न त कल्ह मुंहिंजा ॿार सुधरी वेंदा। हिन ई आश सां बाबा रोज़ रोज़ पाण खे शिक्षायूं ॾींदा आहिनि। परंतु बाबा जो अंत जो रूप धर्मराज जो हूंदो आहे न, छो जी मथे त हलणो ई आहे। हाणे अगरि प्यार सां न मञंदासीं त पोइ हिकु बार अंत में पाण खे सजा मिलंदी, छो जी पाण पाप कर्म ॾाढा कया आहिनि न। हाणे अगरि परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं ऐं पवित्र रहंदासीं त सजा घटि थी वेंदी, ख़तमु थी वेंदी। लेकिन अगरि यादि न कंदासीं, पवित्र न रहंदासीं, हाणे बि भॻवान जो चयो न मञंदासीं, पंहिंजे बाप जो, त पोइ अंत में त सजा खाइणी पवंदी न। इन करे बाबा चईंदा आहिनि इहो ई समय आहे जॾहिं मां सभिनि आत्माउनि खे वरतो ॾियणु ईंदो आहे, बुद्धि ॾियणु ईंदो आहे, सम्झ ॾियणु ईंदो आहे। माण्हू चईंदा आहिनि न जॾहिं भॻवानु बुद्धि पोइ बाटे, सम्झ पोइ ॾे, त तव्हां सुम्ही पिया आहियो। त हाणे भॻवानु पाण खे सम्झ थो ॾे, बुद्धि थो ॾे, बुद्धि जो तालो खोले थो इहो ज्ञान ॿुधाए करे कि उथी कर, उथो, हाणे सम्झो हर हिकु ॻाल्हि खे कि असां दुखी पापी रोगी छो थिया आहियूं। शरीर ते एॾा रोग छो था थियनि? छो जी आत्मा अहिड़ी थी वई आहे न। आत्मा जो वीचार, सोच, आत्मा जा जन्म जन्मांतर जा कर्म अहिड़ा बुरा आहिनि, जंहिंजे कारण ई त आत्मा रोगी शरीर थी करे, आत्मा जो जेका पूरा कर्म आहिनि उहा आत्मा कीअं भुगतदी आहे? शरीर बीमार थी वेंदो आहे, या शरीर खे कोई न कोई तकलीफ़ थींदी आहे, या कॾहिं संबंधनि जो दुख थींदो आहे, कॾहिं परिवार में दुख थींदो आहे, कॾहिं छा कहिड़े न कहिड़े रूप में आत्मा खे भोगणो त आहे ई सही न, जन्म जन्मांतर जो जेका पाप कर्म आहे। लेकिन बाबा चए थो सहज उपाय आहे, मूंखे निराकार रूप में यादि कयो त तव्हां जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त थी वेंदव। मां कोई ज़्यादा महिनत जो कम बि न ॾींदो आहे कि ईअं पूजा करो, ईअं व्रत रखो, ईअं पाठ करो त तव्हांजो दुख दूर थी वेंदो, न। मां त केतिरो सहज उपाय थो ॿुधायां न। कहिड़ो थो ॿुधाए? सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं पंहिंजे पीउ अर्थात भॻवानु मूंखे निराकार रूप में बाप जे संबंध में यादि करो त तव्हांजे जन्म जन्मांतर जे पापनि जो मेल ख़तमु थी वेंदो, आत्मा मां मिटिजी वेंदो, त दुख बि दूर थी वेंदा, रोग बि दूर थी वेंदा। बाबा त आहे ई आत्माउनि जो पीउ, त सभिनि खे ॾाढो सहज उपाय ॿुधाईंदो आहे, कोई मुश्किल जी ॻाल्हि न ॿुधाईंदो आहे।
मां आयो ई आहियां सर्व जी सदगति करण। चईंदा आहिनि न सदगति दाता उहो हिकु परमात्मा ई आहे। त परमात्मा हाणे विश्व जी सर्व आत्माउनि जी सदगति करण आयो आहे। उहो दाता आहे न। दाता त सदा ॾियण वारो हूंदो आहे, वठण वारो थोरी हूंदो आहे। पाण खां कुझु घुरे थोरी थो भॻवानु बाबा। पाण खे त बसि चए थो कि बसि मूंखे यादि करो। ऐं घुरे बि त छा थो घुरे? पंहिंजी बुराइयूं विकार इहे ई त घुरे थो। तॾहिं त शिव जे मथां अक जो फूल चढ़ाईंदा आहियूं। अक दतूरा। शिव त निराकार आहे न। त हुन निराकार खे लिंग जो रूप ठाहे करे हुनजे मथां अक दतूरा चढ़ाईंदा आहियूं। त बाबा चए थो हाणे तव्हां हुन लिंग जे रूप में न मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे अंदरि जेकी बि इहे कड़ियूं ॻाल्हियूं अथव न, बुराइयूं अथव, कड़वी कड़वी चीजूं अथव, हिक ॿिए जे लाइ जेकी कड़वी कड़वी ॻाल्हियूं तव्हां पंहिंजे अंदरि रखियूं अथव, इहे सभु मूंखे ॾियो। उहो त स्थूल चीज थी वई। माण्हुनि खे भक्ति करण जी शौक़ु हूंदो आहे न, इन करे लिंग ठाहींदा आहिनि, पोइ अक दतूरा चढ़ाईंदा आहिनि। ॾिसो हिन में बि केॾो पैसो लॻायो अथव न। बाबा पाण खे सत्युग में एॾो धन ॾेई वियो हुयो, पंहिंजो पैसो काॾे वियो? ये भक्ति मार्ग में मंदिर आदि ठाहींदे, फूल आदि चढ़ाईंदे, पैसा आदि चढ़ाईंदे चढ़ाईंदे पाण सभु ख़तमु करे छॾियो। हाणे भॻवानु थोरी थो चए मूंखे लिंग रूप में ठाहे करे अख दतूरा रखो। उहो त चए थो मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजी कड़वियूं कड़वियूं ॻाल्हियूं, कड़वा कड़वा विकार, बुराइयूं मन सां ॾियो। त हुनजो पाण स्थूल चीज में ईअं ठाहे करे हुनजे मथां ईअं रखूं था। त बाबा चए थो हाणे हिन रीति ॾियो त तव्हांजो धन बि बचंदो, समय बि बचंदो, ऐं तव्हां सदैव हिन निराकार परमात्मा सां गॾु रहंदव। भक्ति कंदे कंदे बि माण्हू थकी पईंदो आहे न। त हाणे बाबा चए थो मां तव्हांखे तव्हांजी भक्ति जो फल थो ॾियां। कहिड़ो फल थो ॾे बाबा पाण खे? भक्ति जो फल कि मूंखे निराकार रूप में यादि करो बसि। त इहो यादि करण ई असांजो भॻवान सां मिलणु थी वियो। इन रीति यादि करे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाइण ई भॻवानु बाप खे पाण सभु कुझु ॻाल्हियूं ॿुधाए छॾियो। त अहिड़ो बाप पाण खे सृष्टि ते हाणे मिलणु आयो आहे। आहे परम धाम निवासी, लेकिन ईंदो सृष्टि में हिकु बार आहे। 5000 साल में हिकु बार ईंदो आहे। कहिड़े युग में ईंदो आहे? पुरुषोत्तम संगम युग में। पुरुषोत्तम संगम युग ते अची करे भॻवान बाप पाण आत्माउनि खे उत्तम पुरुष ठाहींदो आहे। आत्माउनि खे पुरुष चइबो आहे न। आत्मायूं हाणे कनिष्ठ थी वियूं आहिनि, छो जी आत्माउनि में बुरा संस्कार स्वभाव थी विया आहिनि। त आत्मा कनिष्ठ थी वई आहे विकारनि जे वश थी करे। हाणे हुन ई आत्मा खे उत्तम अर्थात ऊंचो ठाहिणु आयो आहे। कीअं? हुनजी सुठी सोच करणु आयो आहे, आत्मा खे सुठा कर्म सिखाइणु आयो आहे, आत्मा खे वापसि खां सर्वगुण संपन्न, सोलह कला संपूर्ण निर्विकारी ठाहिणु आयो आहे। अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिणु आयो आहे। ॾिसो परमात्मा बाप पाण आत्माउनि खे उत्तम ठाहिण लाइ पतित दुनिया पतित शरीर में ईंदो आहे, ऐं पाण आत्माउनि खे हिन सहज यादि ऐं ज्ञान जी शिक्षा ॾेई करे राजयोग सिखाए करे पाण आत्माउनि खे उत्तम ठाहींदो आहे। पाण खे श्रेष्ठ मत ॾींदो आहे, ऊची सोच, ऊचे कर्मनि जी मत ॾींदो आहे। माण्हू त सोचंदा आहिनि असां कंहिंखे दान पुण्य कंदासीं या कुझु बि अहिड़ो सुठो कमु कंदासीं त इहो ॾाढो सुठो कमु कयो, हुनखे केॾी ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि। लेकिन बाबा चवंदा आहिनि सभिनि खां वॾो दान कहिड़ो आहे? सभिनि खां वॾो दान आहे कहिड़ी बि आत्मा खे हुनजे बाप जो परिचय ॾियणु, कि तव्हां आत्मा आहियो, भ्रुकुटी जे विच में वेठी आहियो, ऐं तव्हांजो पीउ आहे परमात्मा निराकार। इहो आहे सभिनि खां वॾो दान। नाम दान कंदा आहिनि न माण्हू, त बाबा बि पाण खे हाणे इहो नाम दान करणु आयो आहे कि तव्हां आत्मा आहियो, निराकार ज्योतिर्बिंदी भ्रुकुटी जे विच में वेठी आहियो,
ऐं मां तव्हांजो बाप निराकार ज्योतिर्बिंदु परम धाम निवासी आहियां, त मूंखे निराकार रूप में यादि करो, शिव जे नाम सां यादि करो। त बाबा चए थो इहो सभिनि खां वॾो दान आहे। त हाणे भले तव्हां कहिड़ो बि दान न करो, लेकिन सभिनि खे इहो दान ज़रूरु कजो। कहिड़ो? तव्हां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियो ऐं तव्हांजो पीउ परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदी परम धाम निवासी आहे। हाणे उहो हिन सृष्टि ते आयो आहे, हुनजो असली नाम शिव आहे। हिन दान सां पंहिंजो ॾाढो पाण खे सत्युग में ॾाढो धन मिलंदो आहे। इहो ई दान करण सां जेतिरो दान कंदा ओतिरो वधंदो वेंदो। इहे इनाम दान करण जेतिरो तव्हां जेतिरे माण्हुनि खे ॿुधाईंदा ओतिरो तव्हांखे सत्युग में स्थूल धन मिलंदो। त ॾिसो केॾो वॾो, केॾी वॾी कमाई थो कराए भॻवानु। कीअं कमाई थो कराए? हीअं कमाई थो कराए। हाणे पाण हिकु चीज़ ॿुधियूं त ॾाढियूं सारियूं, लेकिन अगरि तव्हां कंहिंखे बि इहा ॻाल्हि ॿुधाई कि तव्हां आत्मा तव्हांजो पीउ परमात्मा अथव, कंहिंखे बि इहो नाम दान कयो कि तव्हांजो बाप जो नाम शिव आहे, हुनजो रूप निराकार बिंदी आहे, त हुन शिव खे निराकार रूप में यादि करो। त तव्हांजी घणे रुपए जी कमाई थी वई? 1 लख जी कमाई थी वई। त ईअं जेतिरो पाण जेतिरी बार यादि कंदासीं, जेतिरो जीवन में धारण कंदासीं, ॿियनि खे ॿुधाईंदासीं, त पंहिंजी ओतिरे लखनि जी कमाई थी वञी वेंदी। त उहा कमाई पाण खे सत्युग में मिलंदी। हाणे ज्ञान रतन जो दान करिणो आहे, उन में बि सभिनि खां वॾो दान कहिड़ो आहे? आत्मा परमात्मा जो। परमात्मा बाप जो पहचान ॾियणु, परमात्मा जो नाम ॾियणु, कंहिंखे बि हुनखे सम्झ ॾियणु कि तव्हांजो पीउ परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदी शिव अथव। इहो सभिनि खां वॾो दान। त बाबा चए थो हीअं कंदे कंदे तव्हांजी आत्मा जी कमाई बि थींदी वेंदी, पाप कर्म बि मुक्त थी वेंदा। छो जी आत्मा खे परमात्मा यादि रहंदो न, त पाप कर्म बि मुक्त, पाप सां बि मुक्त थी वेंदी, दैवी गुण बि धारण थी वेंदा ऐं आत्मा शक्तिशाली पवित्र बि थी वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सदा सर्व प्राप्तियुनि सां भंडार भरपूर रहण वारा, हर्षित मुख हर्षित चित ठव। जॾहिं बि कोई देवी और देवता जी मूर्ति ठाहींदा आहिनि त हुनजो चहिरो सदा हर्ष ॾेखारींदा आहिनि। त तव्हां हिन समय हर्षित मुख रहण जो यादगार, तव्हां हिन समय जो पाण परमात्मा जी यादि में हर्षित रहूं था, इन जो यादगार भक्ति मार्ग में देवी देवताउनि जो हर्षित मुख ॾेखारीनि था। हर्षित मुख अर्थात जे आत्मा खे सर्व प्राप्तियुनि सां भरपूर हुजे, जो आत्मा जो भरपूर हूंदो उहो ई हर्षित रहंदो न। भई जंहिंजी आत्मा भरपूर हूंदी हर हिकु ॻाल्हि में, उहो ई आत्मा भरपूर रहंदी। अगरि आत्मा खे कोई बि अप्राप्ति अथसि त आत्मा ख़ुशि न रहंदी आहे न। कोई ॿार ख़ुशि रहण जी कोशिशि कंदा आहिनि, ॿाहिरि खां भले खिलंदा आहिनि लेकिन अंदरि ख़ुशि न हूंदा आहिनि। त बाबा चए थो हाणे तव्हां सभु आत्माऊं बि मूंखे यादि करे भरपूर थियो त छा थींदो? पाण सभी आत्माऊं सदा हर्षित मुख रहंदासीं, हर्षित चित रहंदो पंहिंजो। स्लोगन आहे पास विद ऑनर ठहिणो अथव त हर खज़ाने जो जमा जो खातो भरपूर करो। पास विद ऑनर ठहिणो अथव त बाबा जेको पाण खे खज़ानो थो ॾे, ज्ञान जो, गुणनि जो, शक्तियुनि जो, ये सभु खज़ाना पाण खे आत्मा में भरपूर करणा आहिनि। त पाण अंत में पास विद ऑनर्स थी वेंदासीं।